हाँ उस्ताद गुजार त चे थी ऊ चाहे मर्द जिंदगी में एकड़ो दफा ऐं औरत वरी बार बार कंदी आ हाण पुट भन त खबर पई। हाँ वो चाहे मना मर्द हिकड़ो दफा औरत वरी बार बार कंदी आ औरत है। हाँ औरत वरी बार बार कंदी आ। वाह वाह ॿियो औरत वरी बार बार कंदी आ मन मर्द हिकड़ो दफ़ा करे थो मर्द वीचारो हिकड़ो ई दफ़ा करे थो औरत मन बार बार पई करे और मरी वई गुजार त पुट पहिरें धक में मरी वई। हाँ ए न उस्ताद ये बस कई मां खिलाई न गुजार त पहिरें धक में मरी वई गोल गोल। अरे बाबा मर्द ॾींहं में हिकड़ो दफ़ा वेंचे थो हैं मर्द वीचारो ॾींहं में हिकड़ो ई दफ़ा वेंचे थो छा आहे जो हुनखे वरी कमकार बि आहे न बाक़ी मायूं सॼो ॾींहुं घर में वांदियूं आहिनि उहे घड़ी घड़ी तेल ऐं पाउडर ऐं तड़ घड़ी घड़ी तड़दियूं लाहिनि मायूं। हाँ ए न उस्ताद या बचे। हाँ अञा बच्चे वाह वाह ॿियो अञा चए थो बच्चे मर्द ज़िंदगीअ में हिकड़ो दफ़ा मर्द वीचारा कमज़ोर हिकड़ो ई दफ़ा औरत वरी बार बार औरत जो पेट भरजे ई कोन थो। अरे बाबा मुंहिंजे ख़्याल में मुसाग औरत बार बार करे थी मर्द वीचारो इहो चौथे पंजे ॾींहुं अठे ॾींहुं ॾंदड़ कंदो आहे ईअं आहे मुंहिंजे ख़्याल में मुसाग। ए न उस्ताद मुसाग बुको दई अञा बचे। हाँ अञा बचे वाह साईं वाह 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 ॿियो चए थो मर्द हिकड़ो दफ़ा औरत बार बार कंदी आहे औरत बार बार छा थी अरे बसि हाणे गुजार त मरी वई बाबा मर्द हिकड़े दफ़ा मिस कॉल की ॾींदो आहे हाँ वीचारो चवंदो आहे हाणे अॻिले हेॾे शायदि बैलेंस कोन्हे भला छॾी ऐं मायूं वरी घड़ी घड़ी मिस कॉलूं ॾींदियूं आहिनि ॾींहं में 10 दफ़ा 20 दफ़ा मिस कॉल हूंदी मुंहिंजे ख़्याल में मिस कॉलूं। हाँ ए न उस्ताद मिस कॉलूं बुको दई अञा बचे भला। हाँ अञा बचे वाह वाह ॿियो मर्द वीचारो हिकड़े दफ़ा वरी औरतूं बार बार कंदियूं आहिनि बार बार औरतूं कंदियूं आहिनि छा कंदियूं आहिनि औरतूं बार बार। अरे बाबा उहो मुंहिंजे ख़्याल में क्रीम मेकअप हैं ऐं उहो ब्लीच हैं ऐं ॿियो आहे वरी उहो फेयर एंड लवली सेंट पाउडर उहे बार बार कंदियूं आहिनि खुशबू हणण वारी मायूं हैं ईअं आहे। ए न उस्ताद खुशबू हणण वारी मायूं बुको दई अञा बचे। हाँ अञा बचे वाह साईं वाह चए थो अञा बचे बस यार हाणे गुजार त भञी ॾे ख़बर पए आहे छा आहे इहो। ठीक है न मुर्साई भला गुजार त भनी दो जई ओ बिना चरिया यो ते सिंदूर मर्द जिंदगी में हिकड़ो दफा हणदो आ ऐं औरत वरी बार बार थी हणे बिना जटे। अरे हाँ यार वाकई सिंदूर मन गैर मुस्लिम मायूं उनखे मर्द हिकड़े दफ़ा हणंदो आहे ऐं औरतूं वरी बार बार हणंदियूं आहिनि। हा इहा ॻाल्हि करण वारो हुउसि पर मुंहिंजे मथां ईअं बि न हुजे।